ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कींजर ढंढ जी 100 एकड़ ज़मीन ते बासर जे कब्ज़े जो इंतिज़ामिया नोटिस वरितो आहे। डीसी जे नोटिस वठण खां पोइ एसी ऐं मुख़्तियार कार पारां ज़मीन जो दौरो कयो वियो। दावेदार धुर खे नोटिस जारी कयो आहे। तारीख़ी ऐं क़दीमी ढंढ जे 400 एकड़ ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया अॾावतूं शुरू करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कींजर ढंढ जे 100 एकड़ ज़मीन ते बासर जे कब्ज़े जो इंतिज़ामिया नोटिस वरितो आहे। डीसी जे नोटिस वठण खां पोइ एसी मुख़्तियार कार पारां ज़मीन जो दौरो कयो वियो। दावेदार धुर खे नोटिस जारी कयो वियो आहे। तारीख़ी ऐं क़दीमी ढंढ जे 400 एकड़ ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया अॾावतूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, छठे ज़िले अंदर जालसाज़ी ज़रे ज़मीन ते थींदड़ वालार बंद थी सघी आहे। चुन साइड बरसात तारीख़ी माग ऐं पाणीअ जे अहम रिसोर्स कींजर ढंढ जी 100 एकड़ ज़मीन ते हेवी मशीनरी ज़रे 72 शख़्सनि पारां कब्ज़े जो इंकशाफ थियो आहे। इलाइक़े वासियुनि ज़मीन ते पहुची विया। सोशल मीडिया ते कब्ज़े जूं दाऊं खां पोइ डीसी छटो नोटिस वरितो आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार छटो के साइट ते पहुची मुआइनो कयो। ज़मीन जी दावेदार धुर खे नोटिस जारी कयो आहे। छठे ज़िले जे केतिरनि ई अते खां वठी कोस्तानी पट्टी ऐं माग मकाननि ऐं तारीख़ी आसरनि ते जालसाज़ी ज़रे कब्ज़ा करे ज़मीनूं 72 माण्हुनि सां विकिरो करण जो सिलसिलो जारी आहे। कब्ज़ा माफ़िया रेवेन्यू अमलदारनि सां मिली भगत करे जालसाज़ी करे हज़ारे एकड़ ज़मीन भुगड़नि मुठ ते विकिरो करे छॾी आहे। छठे ज़िले जे कोस्तानी पट्टी माफ़िया लाइ सोनी झिरकी बणियल आहे। चो तरफ़ ख़ूबसूरत जबलनि में घेरियल जे तारीख़ी ऐं क़दीमी कींजर ढंढ जी ज़मीन कोस्तान 7/2 में 400 एकड़ खां वधीक ज़मीन ते गैर क़ानूनी मक़ामी जेके माफ़िया आहिनि उन्हनि कब्ज़ो करे अदावतूं शुरू करे छॾियूं आहिनि। जॾहिं त सोशल मीडिया ते ज़मीन ते कब्ज़े जी बाह भरण बैदि डिप्टी कमिश्नर छटो नोटिस वरितो आहे। संदसि नोटिस बैदि असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार छटो कब्ज़े वारी ज़मीन ते पहुची हलंदड़ तामीराती कम बंदि कराए धुरियुनि खे नोटिस जारी करे ऐं दावेदारनि खे तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।